स्कूल की इमारत तबाह थियण लगी है, जंहिं सबब तदरीसी अमल मुतासिर थियण लॻो आहे। उनजा तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे दाहिली खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर भानोमल। जी भानोमल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी रोशनी, दाहिली तालुके जो हेडक्वार्टर खीमे जो ॿार आहे, जंहिंमें हाई स्कूल आहे ऐं हिन जी इमारत ज़ुबोन हाल आहे ऐं हिन जा स्कूल जा जेके शागिर्द आहिनि उहे रोज़ इन परेशानी मुब्तला हूंदा आहिनि त कॾहिं या स्कूल हेठि किरी वञे या हिननि कुझु अपड़ पिया किरनि या उन खां पोइ हिते उस्तादनि असांखे घुरायो ऐं उन खां पोइ असां इमारत जी हालत ॾिठासीं त इन इमारत में तक़रीबन हिकिड़ो शागिर्द बि नथो वेही सघे ऐं स्कूल जी एतिरी कंडीशन ख़राबु आहे ऐं उते जा जेके स्कूल जा जेके शागिर्द आहिनि उहे पासे में डिग्री कॉलेज आहे हुन में शिफ्ट कया आहिनि ऐं उस्तादनि ऐं शागिर्दनि इहो मुतालबो कयो आहे त असांजी स्कूल जी जल्द मरमत कराई वञे ऐं हीउ जेको नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियो आहे इमारत में हुन ठेकेदार ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे ऐं हिते ई दाहिली तालुके जो अहिड़ियूं केतिरियूं स्कूल आहिनि जिन में अहिड़े क़िस्म जा आहिनि मटीरियल इस्तेमालु थियो आहे ऐं हुनजो मतिलबु 2 या 3 सालनि जे अंदरि उहो तबाह या बर्बाद थी वञे थी। जंहिंमें ईदाणी ॻोठ में आहे हुते बि हिकिड़ी स्कूल आहे, हुनजी बि साॻी कंडीशन आहे। खींसर आहे, एतिरियूं 70% अहिड़ियूं स्कूल आहिनि जंहिंमें इहो ठेकेदारनि जी ऐं ॿियनि जी बिल्डिंग्स खाते जी मिलीभगत जे करे एतिरियूं इमारतूं आहिनि जेके उहे सुठी कंडीशन में न आहिनि ऐं मुश्किल जा महिमान आहिनि जेके इहो कंहिं वॾे हादसे जो शिकार थी सघनि था ऐं इंतिज़ामिया जेका आहे उहा कंहिं बि क़िस्म जी उन्हनि सां को तावान करण जे तयारु न आहे। बायोमेट्रिक सिस्टम वारा आहिनि उहे बि स्कूलनि जी विज़िट न कंदा आहिनि ऐं काफ़ी स्कूल आहिनि उन्हनि में उस्ताद बि न आहिनि ऐं केतिरा ई अहिड़ा स्कूल आहिनि जेके वीरान आहिनि उन्हनि में एनरोलमेंट ते तव्हांखे 200 या 300 जे लॻभॻि लॻंदी, पर हुते शागिर्दनि जो रेशो जेको आहे उहो तमामु ज़ीरो आहे ऐं हुते को बि तइलीमी निज़ाम न आहे। 70 खां 72% हिते स्कूल अहिड़ा आहिनि जिते SNE बि न आहे ठहियल ऐं उन्हनि जो जेको तदरीसी अमल आहे उहो बंदि पियो आहे ऐं नए साल जी जीअं शुरूआति थी आहे हुन में नई एनरोलमेंट थी ऐं उहा बि एनरोलमेंट न थी आहे। काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें बुनियादी सहूलियतूं न आहिनि, जीअं पाणी जी सहूलियत आहे ऐं ॿियूं केतिरियूं बि सहूलियतूं आहिनि ऐं हुन सां गॾु पासे में जेका डिग्री कॉलेज आहे हुन में बि सिर्फ़ु 2 लेक्चरार वेठल आहिनि, बाक़ी हुते को बि स्टाफ न आहे ऐं हुते जी असां एनरोलमेंट पुछा कईसीं त हुते 200 खां 250 आहे ऐं उहो सेंटर बि आहे बोर्ड जा, हुते एग्ज़ाम थियनि था, सिर्फ़ु 2 टीचर हुते आहिनि, हिकिड़ो प्रिंसिपल आहे हिकिड़ो ॿियो आहे ऐं हुते स्टाफ जी वॾी खोट आहे ऐं शागिर्द पूरे तालुके जा हुते अचनि था ऐं उन्हनि खे वॾियूं मुश्किलातूं आहिनि। जी रोशनी, वॾी महिरबानी नाज़िन दाहिली खां भानोमल असांखे तफ़सील ॾिना आहिनि। दाहिली तालुके में हाई स्कूल जी इमारत ज़ुबोन थियण सबबि तदरीसी अमल मुतासिर थियण लॻो आहे। उन हवाले सां दाहिली खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर भानोमल असांखे तफ़सील ॾिना आहिनि। हाणे ख़बर